व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहु। व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मनजाना व कुर्रत अयूनिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह वर्रसूल फ़उलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीइना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मुहतरम दोस्तों, प्यारा भाइरो, बुजुर्गो, हिन जाइ ते अरब अल्लाह जे फज़लो करम सां, सुहिणे हबीब जे निगाहे करम सां ग़ालिबन हर साल ही दीनी जलसो थींदो आहे।
मौज़ूआ शान शहबाज। अल्लाह जी ज़ात बाबरकात, अहले सुन्नत वल जमात, अल्लाह उन जे महबूब जे आशिकन ऐं परवाननि खे ख़ुसूसी करम ऐं मेहरबानी सां सुहिणो सचो सही अक़ीदो अता फरमायो आहे। ईमान कामिल जी नेमत नसीब कई आहे। जन वटि अल्लाह जी ज़ात बाबरकात ऐं उन जे प्यारनि नबीयन अला नबीना अलैहिम सलात वसलाम, असहाबे किराम, इमामन पाकन, वलियन कामिलन, रब्बानी आलमन, कुरान करीम ऐं महबूब आका जे हदीस ऐं प्यारनि जी इज्जत ऐं एहतराम आहे। खुदावंदे करीम जो एॾो वॾो एहसान आहे असांजे मथां, जो असीं उन जो जेतिरो शुक्र अदा कयूं, अल्लाह ताला जे इन नेमत ते सजदा कयूं, रब्बुल आलमीन जो हम्द ॻायूं, जेतिरो घणो कयूं ओतिरो थोरो आहे। छो त असांजो अक़ीदो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात तौहीद, अंबिया किराम अलैहिम सलाम जे रिसालत, सहाबे किराम जी अदालत, महबूब जे बचरनि जे क़ियादत, इमामत, औलिया जे विलायत जो एतिरो पक्को ऐं मज़बूत ऐं मुस्तहकम आहे जो दुनिया जो जबल पोइ ते हटे त मुमकिन आहे। मुस्तफ़ा करीम जो आशिक़ पंहिंजे अक़ीदे तां हटण वारो न आहे। अवां ई असांजे दोस्त सरापा मग़ज़ बेपोस्त फ़कीर मोहम्मद हाशिम कलंदरी, अल्लाह ताला उनखे सिहत ऐं आफ़ियत सां बरकत वारी हयाती अता करे। अवां जी तामन सां, अवां जे साथ सां, अवां जे मोहब्बत ख़ुलूस ऐं मदद सां हिन रोड ते ई मस्जिद शरीफ़ तामीर कराइण शुरू कई, मदरसो तामीर कराइण शुरू कयो। नालो प्यारो गुलज़ार हबीब रखियो वियो आहे। ऐं वाकई ॾिसूं था त रस्ता रस्ता आहिस्ते आहिस्ते इन गुलज़ार जा गुल मैदान में अचनि पिया। दुआ कयो अल्लाह ताला उनखे, उन जे साथ ॾियण वारनि खे, उन सां मुआविननि खे, मदद करण वारनि खे रब्बुल आलमीन आबाद रखे। अवां जेके दोस्त जलसे में शरीक था थियो, अवां खे उथंदे ई मुंहिंजी अपील आहे त अवां इन मस्जिद ऐं मदरसे जे तामीर में खुली हिसो वठो। बुनियादी शइ जेका असांजी आहे सा मदरसा आहिनि, बुनियादी शइ जेका आहे सा एत मस्जिदियूं आहिनि, जितां असांजे दीन जी ख़िदमत थिए थी, सही नमूने में असांजे अक़ीदे जी अमल साल जी रहनुमाई थिए थी। सुठा सुठा फर्द मैदान में अचनि, अल्लाह जे दीन जो कमु थिए, ख़ुदा बि राज़ी थिए त महबूबे मुस्तफ़ा बि राज़ी थिए। मामूली सोच न रखो, तंगे नज़र न रखो, महदूद सोच न रखो। जेकॾहिं असां तव्हांखे अल्लाह जे क़ुरान जी सम्झ अची वई, हबीबे करीम जे दीन जो इल्मु अची वियो, त हिकु अहिड़ी दौलत आहे जो दुनियावी पैसो खपाइण सां खपी वेंदो आहे, खुटी वेंदो आहे, पर इल्मु जीअं खपाए तीअं वधंदो आहे, खुटंदो न आहे। अॼु के दीनी प्रोग्राम में शान शहबाज जे जलसे में मूं अवां सामीन कराम जे साम्हूं अल्लाह ताला जे कलाम करीमा जेका आयत पढ़ी आहे, उन में अल्लाह ताला ॿुधायो आहे त मूं रब्बुल आलमीन जा कहिड़ा बाना आहिनि जंहिंजे मथां मुंहिंजी ख़ुसूसी नेमत आहे, ख़ुसूसी एहसान आहे, ख़ुसूसी मेहरबानी आहे। कहिड़ा बाना आहिनि जेके दुनिया में मूं रब करीम जे हेकड़ाए खे मञी, मुंहिंजे महबूब आका ऐं मुंहिंजी इताअत इत्बा करे, मुंहिंजे हबीब खे राज़ी बनाए, इन मक़ाम ते पहुचनि था जो क़यामत जे ॾिहाड़े बि मदीने वारे सां बेहिश्त में गॾु हूंदा। इन आयत जी वज़ाहत कंदी पंहिंजे तकरीर खे पूरो कबो। अवां मोहब्बत ऐं प्यार सां इहो अक़ीदो रखे त असां तव्हांजो आवाज़, दुरूद, सलात व सलाम मदनी सुहिणो ॿुधी पियो। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह से छा बयान फरमायो? अल्लाह फरमाया तो वमन युतिइल्लाह वर्रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदाए वस्सालिहीन। वमन मन अरबी में उमूमल है, यानी खास न आम। अल्लाह फरमाया तो जो भी शख्स केरबा अरबिया अजमिया कारोआ गोरोआ अमीरा फकीरा दुनिया के कहिड़े भी कोने में कुंड में गोठ में शहर में रहने वारो आ, जो भी शख्स युतिइल्लाह वर रसूल अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कंदो। कुरान करीम में इत्तिबा जो लफ़्ज़ आयो आहे, इताअत जो लफ़्ज़ आयो आहे। उलमा लिखनि था पिया त ॿिन्ही जी आम माना त आहे ताबेदारी करणु, हुकुम मञणु, चवण ते हलणु। जीअं अल्लाह चवे तीअं कजे, जीअं अल्लाह जो महबूब नबी चवे तीअं कजे। इनखे इताअत चइजे, इत्तिबा चइजे। पर थोरो वरी इहो बि फ़र्क़ु लिखियो अथनि त इताअत चइबो आहे चवण खे मञणु, इत्तिबा चइबो आहे जीअं महबूब चवे तीअं बि कजे, जीअं करे तीअं बि कजे। अल्लाह जे हबीब असांखे चयो त हीअ ॻाल्हि कयो, असां कयूं, इहा इताअत आहे। अल्लाह ताला फरमायो हीअ ॻाल्हि कयो, कयूं, इहा इताअत आहे। पर अल्लाह साईं जीअं करे थो ईअं असीं कोन था करे सघूं। अल्लाह कंहिंखे मारे थो, असीं कंहिंखे मारियूं? जवाबु ॾींदा हलो। अल्लाह साईं कंहिंजे मथां रब शिशल पनाह में रखे अज़ाब थो मोकिले, असीं अज़ाब नथा मोकिले सघूं। अल्लाह ताला जीअं चवे थो त कयो त कंदासीं, पर जीअं करे थो ईअं करणु ज़रूरी न आहे। मगर मुस्तफ़ा करीम जे लाइ हुकुम आहे त मुंहिंजो महबूब जीअं चवे तीअं बि कयो, जीअं करे तीअं बि कयो। महबूब चए थो निमाज़ पढ़ो, पढ़ूं था। महबूब चए थो ही कम कयो, कयूं था। पर जे महबूब पाण कंहिंजी वञी थो बीमार जी बीमार तबापुरसी करे, हुज़ूर जी ॾिसी असीं बि कयूं। हुज़ूर नफ़ल वेठो पढ़े, ॾिसी असीं बि पढ़ूं। हुज़ूर ग़रीब जी मदद थो करे, ॾिसी असीं बि कयूं। इन जे करे क़ुरान पाक में किथे बि इहो नज़र कोन आयो आहे त अल्लाह ताला फरमाया त मुंहिंजी इत्तिबा कयो। न, इत्तिबा मुस्तफ़ा जी आहे, इताअत ख़ुदा जी बि आहे त मुस्तफ़ा जी बि आहे। ख़ुदा जा प्यारा बानड़ो, अल्लाह से छा फरमायो? जो भी शख्स अरबिया अजमिया केर बि युतिइल्लाह वर रसूल अल्लाह ऐं रसूल जी इताअत करे, उन जो फरमान मञे, उन जे चवण ते हले, फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदाए वस्सालिहीन। उहे क़यामत ॾिहाड़े मुंहिंजे उन्हनि बाननि सां गॾु हूंदा जिन ते मूं अल्लाह नेमत कई आहे। उहा नेमत कहिड़ी आहे, कंहिंते थी आहे? अल्लाह फरमाए थो जिन ते मुंहिंजी नेमत आहे उहे आहिनि 4 टोला। पहिरियों नंबर नबी, ॿियो नंबर सिद्दीक, टियों नंबर शहीद, चोथों नंबर सालिह जिन खे अल्लाह जो वली सॾियो। पहिरियों नंबर आहिनि अल्लाह जा नबी। चओ सुभान अल्लाह। एतिरो अल्लाह जे नबीअ जो शान, मर्तबो, इज़्ज़त ऐं मक़ाम जो इंसान जॾहिं हबीब करीम जे सीरत खे पढ़े थो, क़ुरान पाक हदीस जे तफ़सीर में शरहनि खे पढ़े थो, अकुल हैरान थी थो वञे। अल्लाह ताला पंहिंजे नबियनि खे केॾो न वॾो मक़ाम ॾिनो।
कुरान पाक में अल्लाह से बीजा ते फरमायो वलिल्लाहिल इज्जत वल रसूलिही वलिल मुमिनीन। मु अल्लाह जे ला इज्जत आ, मुझे रसूल जे ला इज्जत आ, ईमान वारन जे ला इज्जत आ। जने खुदा पाण थो फरमाए त मुझे ला इज्जत आ, मुझे रसूल जे ला इज्जत आ, तबा इज्जत करण खपे या न? वॾे आवाज़ सां चओ, इज्जत करणु खपे न? अल्लाह जा प्यारा बानो, हींअर दुनिया में अफरा तफरी आहे, वठ वठा आहे, इख़्तिलाफ़ आहिनि, झेड़ा आहिनि, झगड़ा आहिनि। असां जेके अहले सुन्नत वल जमात जन खे बरेलवी सॼो थो वञे या रसूल अल्लाह जे लक़ब असां महबूब खे पुकारण वारा या हबीब अल्लाह सां सॾण वारा, दुखनि जूं दाहूं दर्दनि जूं दाहूं मदीने वारे खे ॾियण वारा आहियूं। असांजो ॿियनि सां इख़्तिलाफ़ आहे, उन्हनि जो असां सां इख़्तिलाफ़ आहे। उहो छा ते आहे? ज़मीन ते न, रोड जे ठीके ते न, सियासी इलेक्शन वेढ़े ते न, बुनियादी इख़्तिलाफ़ जेको आहे उहो इहो आहे त अल्लाह उन जे रसूल उन जे सहाबन इमामन वलियन रब्बानी आलिमन क़ुरान करीम हदीस हर प्यारी शइ जो अदब कयो, एहतराम कयो, इज्जत कयो। उन जे शान में अहिड़ा जुमिला न ॻाल्हायो, न लिखो जंहिंजो लिखण ॻाल्हाइण ईमान मां कढी छॾे ऐं क़यामत जे ॾिहाड़े मदीने जो साईं पंहिंजो दीदार ई न करे। हिकिड़ो माण्हू निमाज़ पढ़े पियो, रोज़ा रखे पियो, पटको मथे ते आहे, मुंहं ते ॾाढ़ी आहे, माशा अल्लाह ॾाढो निमाज़ी आहे, तहज्जुद गुज़ार आहे। उन जो हिकिड़ो ॿियो निमाज़ी, ॿियो तहज्जुद गुज़ार, ॿियो ॾाढ़ी पटके वारो मुखालफ़त थो करे छो? भाई बेनिमाज़ी आहे, ठीकु आहे, हुनखे चऊं था भई ख़राबु आहे। शराबी आहे, ज़ानी आहे, चऊं था ख़राबु आहे। पर हिकिड़ो माण्हू शराब बि न पिए, ज़िना बि न करे, ॾिसूं था त निमाज़ी बि आहे, पाण बि निमाज़ी आहे, ॿियनि खे बि निमाज़ी बनाइण जी कोशिशि थो करे। उन हूंदे बि था चऊं त हाजी दोस्त मोहम्मद साहब इन खां परे, मोहम्मद हाशिम कलंदरी इन खां परे, फलाना मौली साहब फलाना दोस्त इन खां परे रहो। आख़िर छो था चऊं? जॾहिं त असांजो सियासी जहिड़ो बि न, असांजो दुनियावी निज़ाम बि न, असांजो ॿिए कंहिं मामले ॿकरी ठिकरी था इख़्तिलाफ़ बि न। इहो सिर्फ़ु इन जे करे चवंदा आहियूं त तव्हां लिखत ॾिसो, अव्हां प्रेस ॾिसो, अव्हां हथ अखर ॾिसो, जेको अल्लाह जे ज़ात आहे बरकात ऐं उन जे महबूब जे शान में गुस्ताखी लिखे, उनखे न ख़ुदा थो पसंदि करे न मदीने वारो थो पसंदि करे। समझो था ॻाल्हि खे मुंहिंजा मिठा? तव्हां ॾिठो हूंदो त असीं सुन्नी, ही गुनहगार, क़िबला साईं मुफ्ती साहब, ॿिया उलमा, औलिया, बुज़ुर्ग, दरवेश, बल्कि आम माण्हू उहे बि चवंदा आहिनि त बाबा देबंदी तबलीगी जेके आहिनि उन्हनि खां पासो कयो। छो? हुननि जी लिखत ॿुधी सुधी वेन न, लिखत जेका अॼु ताईं छपिजे पई, विकामे पई, खपे पई मार्केट में, बाज़ारनि में हले पई, पंहिंजा त ठहियो पर परावा बि वठी ॾेखारीनि था त भई ॾिसो अव्हां जे मुस्लमान सॾाइण वारनि हीअं लिखियो आहे, असांजो कहिड़ो? हिकिड़ी किताब में लिखनि त अल्लाह कूड़ ॻाल्हाए सघे थो, ज़बानी तो घटि कयो, दिलि खे मुतवजो कयो। अल्लाह ताला कूड़ ॻाल्हाए सघे थो। हाणे कूड़ ॻाल्हाईंदो छो? कूड़ ॻाल्हाइण जो वजह छा हूंदो आहे? या मजबूरी या लालच। अब ईअं न जवाब ॾींदा हलो, या मजबूरी, यार मूंखे केरु मारे थो, ॿधे थो, ईज़ाए थो, कूड़ हणी जान छॾायां। अब अल्लाह खे मजबूरी आहे छा? जवाब ॾियो, जवाब ॾियो। या वरी लालच तो कूड़ हणी फलाने मां ही कम वठां, फलाने खां ही शे वठां। अल्लाह ताला असां तव्हां में लालच खां पाक आहे, मजबूरीअ खां पाक आहे। ख़ुदा जो क़ुरान खोले थो ॿुधाए वमन अहसन मिनल्लाहि हदीसा, मूं ख़ुदा खां वधीक सुहिणी ॻाल्हि कंहिंजी आहे। वमन असदक़ मिनल्लाहि क़ीला, मूं
तोखां वधीक सचो केरु आहे? माज़ अल्लाह, ख़ुदा कूड़े ते लानत पियो करे। अहिड़ो कूड़ बुरी शइ आहे, ऐब आहे, जंहिं ते ख़ुदा लानत करे उहो ख़ुदा कीअं ॻाल्हाईंदो ऐं छो ॻाल्हाईंदो? माना अल्लाह जे शान में बेअदबी। वरी मदीने जे मीर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ऐं उन खां सवा ॿिया जेके बि अल्लाह जा नबी आहिनि या सहाबे रसूल आहिनि या इमाम आहिनि, उन्हनि जे लाइ लिखियूं त अल्लाह के आगे सामने कोई भी हो, चाहे नबी हो वली हो, चोहरे चमार से भी जलील है। नबी हुजे, अली हुजे, वली हुजे, ख़ुदा वटि चोहरे खां बि ज़लील आहे। ऐं ख़ुदा फरमाए थो वलिल्लाहिल इज़्ज़त वलिरसूलिही वलिलमुमिनीन। मूं अल्लाह जी इज़्ज़त आहे, मुंहिंजे रसूल जी इज़्ज़त आहे, ईमान वारनि जी इज़्ज़त आहे। इहा भला अदब या बेअदबी त चोहरे खां बि ज़लील आहे? ॻाल्हायो त सही, जवाब ॾियो मुंहिंजा मिठा भाउ। जॾहिं क़ुरान पाक चए इज़त वारा ऐं ही लिखनि त ज़लील आहे, क़ुरान चए त शान वारा, ही चवनि त बेशान आहे, मदीने जे मीर जे लाइ लिखनि त उन जो इल्मु शैतान जे इल्म खां घटि आहे। पोइ इन जे करे चवंदा आहियूं तव्हां मूंखे छॾे ॾियो, मुफ्ती साहब खे छॾे ॾियो, ॿिए के सुन्नी आलम खे छॾे ॾियो, लिखत ॾिसो त लिखत में छा पियो आहे, उन लिखत ते फ़ैसिलो ॾियो। या चओ उन्हनि खे त भली क़ुरान पाक मां ॾेखारियो त किथे अल्लाह चयो आहे त नबीअ जो इल्मु घटि आहे, शैतान जो वधीक आहे? किथे अल्लाह चयो आहे त नबी माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह ज़लील आहिनि, चोहरे चमार खां बि घटि आहिनि? किथे अल्लाह ताला चयो आहे त मां कूड़ हणी सघां थो? जॾहिं तव्हां दावा कंदा आहियो त सुन्नी बेत था पढ़नि, शेर था पढ़नि, असीं रुॻी क़ुरान था पढ़ूं, हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें लिखियलु आहे त अल्लाह कूड़ हणी सघे थो। हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें लिखियलु आहे त नबी ज़लील आहिनि। हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें लिखियलु आहे त नबीअ जो इल्मु शैतान खां घटि आहे। जॾहिं घटि का ॻाल्हि ई कान्हे का त हथरादू ठाहे रब ऐं रब जे महबूब खे नाराज़ न बना। अल्लाह खुदा बंदे करीम जा बानो, असांखे अल्लाह ताला जी ज़ात बरकात यकीन आहे। मालिक मिठे जे वहदानियत हेकड़ाई ते मज़बूत मुस्तहकम अक़ीदो आहे। हबीब करीम जे ख़त्मे नबूवत संदन हर सुहिणी सिफ़त पक्को यकीन ईमान कामिल आहे। असीं चवंदा आहियूं त अदब खां सवा का इबादत क़बूल आहे? जीअं शिरक करणु हर अमल खे विञाए थो, ईअं अल्लाह जे प्यारनि जी बेअदबी करणु बि हर अमल खे तबाह थी करे। अल्लाह ताला फरमाए थो ला तरफ़ऊ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहर बादिकुम लिबाद अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। मुझे महबूब जे ज़ाता बरकात जॻह ॻाल्हायो त एतिरो वॾो आवाज़ न कयो जो अव्हां जो ॻाल्हाइण मुहम्मदी ॻाल्हाइण खां मथे थी वञे। रुॻी ॻाल्हाइण तव्हांजो मथे वियो त बि तव्हांजा सभु अमल तबाह थी वेंदा, बर्बाद थी वेंदा, किरी पवंदा। मुझे हबीब करीम जा उम्मती क़ुरान खे समझो, क़ुरान ते गौर कयो, क़ुरान खे पढ़ो। का बि अहिड़ी तव्हांखे ॻाल्हि न मिलंदी जंहिंमें अल्लाह जे शान जी तौहीन हुजे, महबूब जे शान जी तौहीन हुजे या कंहिं प्यारनि जे शान जी तौहीन हुजे। मूं सिंधीअ में क़ुरान पाक जो तफ़सील लिखियो आहे, हर जलसे में आणींदो आहियां। अॼु बि 5 कापियूं वांदियूं अथमि त क़ुरान करीम जे इश्क़ ऐं मुहबत वारा उहे ख़रीद कनि, उहे वठनि, उहे सम्झनि त क़ुरान में छा आहे। छो तव्हांखे ॿिया के बरगलाईंदा, मुझाईंदा, भुलाईंदा त ॾिसो क़ुरान में हीअं आहे। तव्हां तफ़सील खोले ॾिसंदव, तव्हांजो अक़ीदो साफ़ हूंदो। क़ुरान असांजो आहे, महबूब जी हदीस असांजी आहे। सिर्फ़ु न पढ़ण जे करे, छॾण जे करे गाफ़िल थी विया आहियूं। अल्लाह करे असांजे रग रग में क़ुरान करीम जे सम्झण जो मुहबत ऐं प्यार इश्क पैदा थिए। रब क़ुरान करीम जे सदके असांजा बेड़ा पार करे। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली पढ़ो, केतरा जमाए के आयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। त पहिरियों पहिरियों नंबर शान में अल्लाह जा नबी आहिनि। इहो ईमान आहे न। मुॾे निहारे मौली साहब, ओ साईं पटके वारा, घड़ी खनि मूंखे ज़ियारत करायो, पोइ तही ॼाणो तव्हांजो कमु ॼाणो। ख़ुदा जा बान हो हेॾे निहारियो, पहिरियों नंबर नबी आहे। पर मदीने वारो त नबीयनि में बि शान में निरालो। अल्लामा शरफुद्दीन बुसीरी जो मशहूर कसीदो आहे, उन में छा थो फरमाए, फाकन नबीन फी खल्क़ फी खुलक़ी। मुस्तफ़ा नबीयनि खां खिलकत में बि बुलंद आहे, अखलाक में बि बुलंद आहे। फाकन नबीन फी खल्क़ फी खुलक़ी वलम युदानु फी इल्म वला करमी। एतिरो नबी से बुलंद आहे जो ॿिया नबी मुस्तफ़ा जे शान जे बराबरि त न, पर संदसि शान खे वेझो बि वञी नथा सघनि। एॾो बुलंद शान आहे, एॾो बुलंद मक़ाम। सभई चो सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चो सुभान अल्लाह। ख़ुदा जा बानो, मुंहिंजे मुस्तफ़ा जो अदब, मुंहिंजे महबूब जी ताज़ीम, मुंहिंजे महबूब सां प्यार, ही ईमान कामिल जी निशानी आहे। का बि न गुस्ताखी क़बूल कयो, न गुस्ताख क़बूल कयो। गुस्ताखीअ खां बि परे रहो, गुस्ताखनि खां बि परे रहो। मिटाई घोट जो मशहूर इरशाद आहे, दूर तनी खां लॾ जंहिंजी नाहे मुहर मली रॾे, पखातन पापन खां परे परां अॾे, छा घटनी जी छॾे जेके धनारऊं धार चरनि। ऐं क़ुरान करीम में बि अहिड़ियूं हिदायतूं आहिनि, नबी सुहिणे जे हदीसनि में बि अहिड़ियूं हिदायतूं आहिनि। हिकिड़े शख़्स काबतुल्लाह वारे पासे थुक उछलाई। छा था मूंखे जवाब ॾिजो त मां अव्हां जे अॻियां अर्ज़ु कंदो हलां। काबे करीम ॾे मुंहुं करे थुक उछलाई। इहा ॻाल्हि मदीने जे मीर जे दरबार में पहुती। हाणे मदीनो मके खां तक़रीबन पोणा 500 साढा 400 किलोमीटर परे आहे। एतिरो परे फासिले ते हुन ये काबे जे पासे थुक उछलाई। महबूबन करीम जे दरबार में आया, क़िबला हिन काबे ॾे मुंहुं करे थुक उछलाई आहे। निमाज़ असांखे पढ़ाईंदो आहे, पेश इमाम असांजो आहे। साईं छा था फरमायो, हिन जे बारे में छा इरशाद आहे? साईं फरमायो, इन जे पुठियां निमाज़ न पढ़ो। घणो करे ॾिठो वियो आहे त मुस्लमान सॾाइण वारो काबे ॾे मुंहुं करे पेशाब कंदो आहे। अल्लाह पनाह में रखे। थुक जो त लेखो ई न आहे। जहिड़ो वाशी हुजे, को दरंदो हुजे, ॻाल्हायो, जेको भुल में काबे ॾे थुक उछलाए वेहे, उनखे मदीने वारो फरमाए थो त अल्लाह रसूल खे ईज़ा आयो आहे। पर जेको ॼाणी वाणी किताबनि में लिखे अल्लाह जे ज़ात बरकाती तौहीन, नबीअनि जी तौहीन, जेको साहब रसूल खे गारियूं वेही लिखे ॾे, उनजो हशर छा थींदो? पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रख। असां ते एहसान कोन थो करी, असां ते थोरो कोन थो करी, असीं इनजे करे था तुंहिंजे अॻियां दाहूं कयूं, रड़ियूं कयूं त ख़ुदा ऐं ख़ुदा जो महबूब राज़ी थिए। अल्लाह ताला असांखे तव्हांखे जहन्नम जे भड़कंदड़ बाहि खां बचाए, मदीने वारे जो दीदार नसीब फरमाए, क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मदी शफ़ाअत जो भाङो मिली वञे। जेकॾहिं मदीने जे मीर जो बेअदब थी पई त न शफ़ाअत नसीब थींदी, न जन्नत नसीब थींदी। भुलिजी न प, चरियो न थी, अकुल जो वेरी न बणिज। अल्लाह ताला तोखे अकुल अता फरमायो आहे, सम्झ अता फरमाई आहे। अदब रख, एहतराम रख, मुंहिंजे महबूब आका जी इज़त पंहिंजे ज़हन में विहार। दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़, सल्लल्लाहु अलैहि या रसूल
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका। पहिरियों नंबर अल्लाह जा नबी चो सुभान अल्लाह। नबीयन में भी पहिरियों नंबर मुझो तुझो दिलबर हबीब आ। कुरानी पाक जी तफ़सीर में सूरत यूसुफ जो तफ़सीर लिखंदी अरबी तफ़सीर में मूं ॾिठो आहे त हज़रत यूसुफ एतिरो सुहिणो हुयो जो राति जो जेकॾहिं निकिरंदो हो त माण्हू सम्झंदा त ॾींहुं थी वियो आहे। वॾे आवाज़ सां चओ एतिरो सुहिणो ऐं पंहिंजे हुस्न खे कपिड़ो विझी मुंहं ते ढकींदो हो लिकाईंदो हो त मतां पोइ ॾिसी चरियो न थी पए। जॾहिं हज़रत यूसुफ जो ख़रीदार जंहिं भाइरनि खां हज़रत यूसुफ खे ख़रीद कयो हो खूह मां कढण खां पोइ उन चे मिस्र में ऐलान करायो त मां सुभाणे पंहिंजो ग़ुलाम विकिणंदुसि विकिरे जे लाइ ग़ुलाम ईंदो। मान खे ख़बर पइजी त सुहिणो ॾाढो आहे। सोचो त ख़रीद त हिकिड़ो कंदो पर दीदार त कयूं। उन ख़रीदार जे दरवाज़े ते आया हज़ारे माण्हू गॾु थी विया। हुनखे हैरत लॻी वई पंहिंजे रहण वारे कमरे जे छित ते चढ़ी बीठो पुछे थो छा लाइ गॾु थिया आहियो? चवण लॻा यूसुफ जो दीदार करण। चई त यूसुफ जो दीदार यूसुफ तव्हां ॾिठो ई न आहे पोइ चरिया छा जे लाइ छा आहे? तूं ॾिठो न अथऊं पर ॿुधो त अथऊं न। उनखे कंहिं माण्हू सलाह ॾिनी त तूं ऐलान कर त यूसुफ जो दीदार टिकेट ते थींदो। जेको 200 जा दिरहम ॾे दीनार ॾींदो उहो यूसुफ जो दीदार कंदो। तफ़सीर लिखे थो त एतिरा माण्हू गॾु थी विया जो सुबुह जो उन्हनि ऐलान कयो ऐं दीदार करण वारनि खे अंदरि गॾु कराईंदा विया। हिकिड़े पासे विहारींदा वॾो मैदान हो उहे दीनार ॻणियो त 6 लख दीनार थी विया हुआ। एतिरा माण्हू ॾिसण जे लाइ आया। जॾहिं हज़रत यूसुफ जे हुस्न तां परदो परे कराए ऐं उनखे ॿाहिरि आंदो वियो त माण्हू फथकी रहिया हुआ रड़ियूं करे रहिया हुआ रीहूं करे रहिया हुआ त ही छा आहे इंसान न आहे। हिकिड़े चयो त चरिया छा हो जॾहिं ठाहण वारे जॾहिं ठहियल जो एतिरो हुस्न आहे त ॿुधा त ठाहींदो रब करीम छा हूंदो। सुभान अल्लाह। तफ़सीर लिखनि था के मस्त थी विया के चरिया थी विया के रीहूं कंदा घरनि ॾे मोटिया के रड़ियूं वेठा कनि हा यूसुफ हा यूसुफ। पर अल्लाह ताला जा प्यारा लिखनि था ही रुगी मिस्र जे सुहे जो मामिलो हो। जॾहिं क़यामत जो ॾिहारो थींदो ऐं मदीने जो शहनशाह पंहिंजे दूरी तजल्लियुनि खे ज़ाहिर कंदो हिते मिस्री माण्हू मस्तान हा उते 1.25 लख नबी हैरान थी वेंदा त वाह जो मिठे मोहम्मद करीम जो जमाल हुस्न। अरब इंसान हूंदा किरोड़नि जी त जाइ कान्हे खरब इंसान हूंदा। अल्लाह पंहिंजे महबूब खे एॾो नवाज़ियो आहे एतिरो हुस्न ॾिनो। अल्लामा बुसीरी ॿिए शेर में फरमायो मोहम्मदुन तुवियत बिन नूर तीनतुहु। मुस्तफ़ा पाक जी पाक जिस्म जी बशरी सूरत में जंहिं मिट्टी पाक में आया थे उहा मिट्टी जेका हुई सा मलाकनि पाणीअ सां न ॻोही ही अटो पाणीअ सां ॻोहिबो आहे कारो पाणी सां ठाहिबो आहे सीमेंट पाणी सां मिलाइबो आहे पर जेका मिट्टी मुहम्मदी बशरी सूरत जे लाइ मलाकनि तयारु पे कई उन में पाणी न हो उहा नूर सां ॻोही वई हुई ऐं इहो ई सबबु हुयो जो मदीने जो मीर हलंदो हो त पट ते पाछो न पवंदो हो। वाह अल्लामा बूसरी रहमतुल्लाह अलैह। मुहम्मदुन तुवियत बिन नूर तीनतुहु। मुहम्मदुन तुवियत बिन नूर तीनतुहु। मुहम्मदुन लन यज़ल नूरम मिनल क़दमी।
जो मुस्तफ़ा सलखा नूरा हकीकी नूरा निजोर नूरा खालस नूरा सारी कायनात जेका पैदा थी आहे सा मुहम्मदी नूर जे तजल्लन मां पैदा थी आहे। अल्लाह जा बांधड़ा हो ही सिज मथे आहे हींअर ॾींहुं आहे न जवाब ॾियो छा आहे अदा ॾींहुं आहे सिज मथे आहे ही असीं जंहिं रोशनी में ठाहियूं हे सिज जूं तजल्लियूं आहिनि नाले सिज जूं जवाब ॾियो वॾे आवाज़ इन तजल्लियुनि खे ज़हन में विहारियो जे सिज सिज आहे पर ही जहान खे उन जूं तजल्लियूं रोशन करे रहियूं आहिनि। ये मुहम्मदी हकीकतूं जेके तजल्लियूं आहिनि रोशनी आहे उन मां अर्श ठहियो आहे कुर्सी ठही आहे रोह महफूज़ ठहियो आहे जन्नतूं ठहियूं आहिनि मलाइक ठहिया आहिनि हूरूं ठहियूं आहिनि काइनात जो ज़रो ज़रो जेको पैदा थियो आहे उहो सभु मुहम्मदी तजल्लियुनि मां पैदा थियो आहे। मुस्तफ़ा जी हकीकत अञा शेदी आहे। चओ सुभान अल्लाह। हिकु अल्लाह जे बाने बयान फरमायो मोहम्मद सिर्रे वहदत है कोई रमज़ उसकी क्या जाने। आजा चो अब घणियूं कापियूं बचियूं थई अञा टे हन कुरान पाक तफ़सीर वहां वटि मोटी वञी वरी खणी फिर आशिक निकिरंदा। चओ सुभान अल्लाह। मोहम्मद सिर वहदत है कोई रमज़ उसकी क्या जाने शरीयत में तो बंदा है हकीकत में खुदा जाने शरीयत में तो बंदा है हकीकत में खुदा जाने। मिलाए सभी पढ़ो मोहम्मद सिर वहदत है कोई रमज़ उसकी क्या जाने शरीयत में तो बंदा है हकीकत में खुदा जाने शरीयत में तो बंदा है हकीकत में खुदा जाने। सुभान रब्बुल आलमीन मूं गुनहगार खे अमा सभिनी खे दिल वारियूं खुलियल अखियूं अता करे। ही ज़ाहिरी अखियूं कुत्ते खे बाहिनि बिल्ले खे बाहिनि झंग जी जानवर खे बाहिनि तरंदड़ परंदड़ खे बाहिनि तुंहिंजे दरवाज़े ते बीठल गध खे बाहिनि। ख़ुदा जी ज़ात दिल वारी दीद खोले ॾे जॾहिं दिल वारी खुलंदी दीद मिलंदो अरबी थींदी ईद पूरी थींदी उम्मीद ग़म टरंदा भाग वरंदा आशिकनि जा सीना ठरंदा ठरंदा ठरंदा। हा हा दिल वारी दीद खुदा ॾे महबूबे करीम जो दीदार नसीब थी वञे ताल्लुक पैदा थी वञे त अखियूं खुली वञनि त छा मुहम्मद करीम जो मक़ाम ऐं शान। हज़रत सुल्तान औलिया मोहम्मद ज़म्मा लारी शरीफ वारो बुज़ुर्ग नक्शबंदी सिलसिले में कामिल वलिया रहमतुल्लाह ताला अलैह वो छा थो फरमाए पंहिंजे इरशाद में त मुंहिंजे महबूब जो शान केॾो वॾो आहे। चओ सुभान अल्लाह। फरमाया थो जोड़े जोड़ जोड़े जोड़ जहान जी बेटा साहब जो शेर आहे जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खामद ख़ासि ख़ल्क़े मोहम्मद मुकाई अन मौलाक व अंत महबूबी ई इताई लिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद चए। अदा हिकिड़ो आहे आलमे दुनिया ॿियो आहे आलमे उक़बा। हिकिड़ो आहे दुनिया जो जहान ॿियो आहे आख़िरत जो जहान। कहिड़ो चओ खुली ॻाल्हाए न चओ कहिड़ो पर विच ते हिकिड़ो जहान आहे जेको दुनिया ऐं आख़िरत जे जहान खे मिलाए थो। दुनिया ऐं आख़िरत जहान खे उहो कहिड़ो आहे क़ब्र वारो जहान। उहो कहिड़ो आहे मदीने जे मीर फरमा इन्नल क़ब्र
अव्वल मंज़िलिन मिन मनाज़िलिल आखिरह व आखिर मंज़िलिन मिन मनाज़िल दुनिया। क़ब्र दुनिया क़ब्र आखिरत जी पहिरीं मंज़िल आहे, दुनिया जी पोईं मंज़िल आहे। ही बरज़ख आहे जेको ॿिन्ही जहान खे मिलाए थो। उलमा रखनि था पिया त मदीने जे मीर जो नालो छा आहे? मिठो मोहम्मद। चओ सुभान अल्लाह। मिठो मीम हा मीम दाल, इहो विच ते जेको मीम आहे मोहम्मद, इहो विच ते मीम आहे न मोहम्मद, इहो विच ते जेको मीम आहे इहो आलमे बरज़ख आहे। माना जीअं क़ब्र वारो जहान दुनिया वारे जहान ऐं आख़िरत जहान खे मिलाए थो, इहो विच वारो मीम जेको आहे सो मालिक खे ऐं मख़लूक खे मिलाए थो। चओ सुभान अल्लाह। मिठो मोहम्मद बरज़ख जी कैफ़ियत आहे जेको ख़ालिक खां वठंदो आहे, ख़ल्क़ खे ॾींदो आहे, मालिक खां वठंदो आहे, मख़लूक खे ॾींदो आहे। हबीब करीम जो हिकिड़ो हथ ख़ुदा ॾे आहे, हिकिड़ो मख़लूक ॾे आहे। मख़लूक मां जेके आशिक़ रसूल हूंदा आहिनि, दीनदार बाना हूंदा आहिनि, मदीने वारो उन्हनि खे छिके अल्लाह सां मिलाए छॾींदो आहे ऐं अल्लाह खां रूहानी बातनी ज़ाहिरी नेमतूं वठी मख़लूक खे ॾींदो आहे। ही मिठे मोहम्मद जो मक़ाम आहे जेको ख़ुदा सां वाहे त मख़लूक सां वाहे। पर अल्लाह अखियूं ॾे। चओ सुभान अल्लाह। दिल वारी दीद ॾे। चओ सुभान अल्लाह। चओ चओ। मुझे हबीब जो शान निरालो आहे, हबीब जी अज़मत निराली आहे, हबीब जो मक़ाम निरालो आहे। अल्लाह ताला जी ज़ात आहे बरकत। हबीब एतिरो महिरबान आहे जॾहिं महिरबान खे परंदे परंदे अकुल हैरान थी वेंदो। हा हा हिकु दफ़े हज़रत मखदूम हाशिम साईं खटे वारे बुज़ुर्ग लिखियो आहे त जॾहिं ज़ाहिरी तरह हबीबन करीम जो दुनिया खां इंतिकाल थियो, पाण पंहिंजे प्यारी पाक क़ब्र में रौनक अफ़रोज़ था। को दुनिया जो मय्यत हूंदो आहे, मय्यत खे जॾहिं क़ब्र में लाहिबो आहे त उन खे लाहण वारा ॿ टे हूंदा आहिनि, पोइ वरी ॿिया मथे चढ़ी ईंदा, हिकिड़ो ते वेही लहद जूं सिरूं ॾींदो आहे, आख़िरी सिर रखंदो आहे त कॾहिं कॾहिं प्यार मां उहो लहद जे सिर रखण वारो उन मयत जे कफ़न जी पटी खोले उन जे मुंहं खे ॾिसी दीदार कंदो आहे। हाणे आख़िरी सिरा मथां मिटी वरंदी, पोइ 5-7 फुट मिटी अची वई, केरु थो अंदरि दीदार करे सघे, निहारे सघे। हली हबीब करीम खे जॾहिं पाक लहद में रखियो आहे, हबीब करीम जो सोट आहे हज़रत अब्बास जो पुटु आहे फज़ल बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, फरमाए थो मां ते लहद में होसि, आख़िरी सिर मूं ते रखी, दिलि में सोचूं पटी खोले दिल भर जो दीदार कयां। वॾी आवाज़ सां चओ, वॾी आवाज़ सां, वॾी आवाज़ दीदार कयां हबीब करीम जो। मां जो लहद जी सिर रखण अॻु में मां कफ़न पाक जी पटी खोले ऐं दीदार खे कयो, निहारियां थो त मुंहिंजे महबूब जा पाक चप चुरनि पिया। अदा चप जेरो चोरींदो मोल, खुली ॻाल्हायो न, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो ऐं इन अक़ीदे ते पक्का रहो। ॾाढा ॾुखिया थी विया आहियो, को चाहे तो प्यारे वत मज़ो मटियो वेहो रहो। अबे ॾाॾे पर ॾाॾे पुराणा सुन्नी ऐं ख़ुदा जे वलीअनि जे हथ जे ऐं छांव में आयल उन वलीअनि जे तरीक़े खे छॾे था वञो। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ख़ुदा बेनियाज़ आहे, बेपरवाह आहे, पता किथे कारे ख़ुदा में अची न वञे। को बोतल प्यारई, को नौकरी बासई, को छोकिरी बासई, को ॿियो उहिदो बासई, को ॿियो लालच थो ॾेई त ईमान जो सौदो करे वेही रही। न, मुहम्मद करीम जो उम्मती आहे, वलीअनि जो ग़ुलाम आहे। के हज़रत रोज़े धणी जा ग़ुलाम आहियो, के हज़रत मखदूम नूह सोने जा ग़ुलाम आहियो, के मुल्तान वारे साईं जा मुरीद आहियो, के कंहिं बुज़ुर्ग जा आहियो। हर को न को कंहिं न कंहिं वलीअ जे रहमत जे हथ जे हेठां आहियो। उन्हनि वलीअनि रोज़े वारनि खे निहारियो, उन्हनि जा अक़ीदा छा हा, उहे छा सहन रखंदा हा, उन अक़ीदे ते पक्का थी रहो। गड़बड़ न थियो मत ख़ुदा नाराज़ थी। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती हो हज़रत फज़ल बिन अब्बास मदीने जे मीर जो चाचो थो फरमाए, सोट थो फरमाए त मूं निहारियो त
तो मुझे दिल बर हबीब जा नूरानी चप चरन पिया छा चयो आला हज़रत सुहिणी पतली पतली गुले कुदस की पत्नियां गुलाब जा गुल पिया आहिनि इन जी ॻाढ़ी पती ॾिसो केॾी सुहिणी आहे तो एतिरो इहो सुहिणो कोन्हे जेतिरो मुस्तफ़ा जा नूरानी चप सुहिणा पतली पतली गुले कुदस की पत्तियां उन लबों की नजाकत पेला खो सलाम मुस्तफ़ा जाने रहमत उहे मुहम्मदी चप जन जो कदर पुछो तो हसन हुसैन खां पुछो जन जो मकान पुछो तो हसन हुसैन खां पुछो एतिरो मदीने जे मीर जा शानदार बचड़ा मुहम्मद घोट जा प्यारा बच्चा जो हाणे बेबंदी मोली तकरीरूं था कनि त हसन हुसैन अहल बेत न आहिनि छा थियो आहे तव्हांजे ज़हन खे अञा तव्हांखे हक़ नाहक़ सम्झ में नथो अचे अञा तव्हांखे सही ग़लति सम्झ में नथो अचे अञा तव्हांखे कूड़ो सचो सम्झ में नथो अचे अव्हांजा अब्बा ॾाॾा परॾाॾा अब्बा मुस्लमान हा या न हथ मथे वञी जवाब ॾियो उन्हनि कॾहिं चयो त हसन हुसैन अहल बेत न आहिनि जवाब ॾियो क़ुरान हदीस शाहिद आहिनि त हसन हुसैन अहल बेत आहिनि महबूब करीम जा प्यारा आहिनि प्यारे हजरत इमाम हसन जा हुआ वो हजरत हुसैन सुहणू जा हुआ मुझे दिल पर हबीब जा उम्मतियो एतरा दादला जो नबी पाक जे दरबार में ईंदा मुझे महबूब जे पाक गोडन ते पेर रखंदा वरी मथे ढाकुन ते पेर रखंदा हिन चेल जे बराबर पेर रखे मुझे मदीने जे मीर जे सुहिणी गिचीअ में भाकुर पाईंदा मुहम्मदी ज़ुबान ॿाहिरि निकिरंदी जब खट मिठो चूसिबो ईअं मुस्तफ़ा जे ज़ुबान के चूसींदा हसन हुसैन के कदर हो तो मिठे मोहम्मद जा चप प्यारा केड़ा मिठा आहिनि वो मुझे दिल पर हबीब जे चपन ते चुमियूं नींदा हबीब जे ज़ुबान के चूसींदा एतिरो ढाकंदा जो सॼो ॾींहुं वरी मानीअ जे खां जी ज़रूरत ई महसूस न थींदी वाह वाह तोखे कदर इहो आहे जो तूं उन लाजे पहल बेत न आहे खुदा जे कहर खां ड्रिज अल्लाह जे पकड़ खां ड्रिज अल्लाह जे गिरफ्त खां ड्रिज खुदा भी न्याज़ मुझे महबूब जे बचन जो शान वड्डो आ चओ सुभान अल्लाह मूं हसन हुसैन सोने जे जिंदगी ते भी किताब आंदो आ हसन हुसैन कीअं ॼावा कीअं वॾा थिया कीअं पढ़िया कीअं नबी पाक सां अंगल कंदा कीअं सजदे में पाक पुठीअ ते चढ़ी वेहंदा कीअं निमाज़ पढ़ंदे ॿिनि पेरनि बारनि विचां ईंदा मदीने वारे खे कीअं चवंदा ऐं कीअं करामतूं ॾेखारियूं केतिरियूं शादियूं कयूं केतिरा बचड़ा कीअं शहीद थिया ऐं इहो बि साबित कयो त मुंहिंजे मुहम्मद जे प्यारे पीरनि जे पीर सुहिणे बादशाह पीर जो नसब जो सिलसिलो हसन हुसैन सां मिले थो पियो हसनी बि आहे हुसैनी बि आहे रोज़े धनी जा मुरीद आहियो कहिड़े बि वली कामिल जा मुरीद आहियो हज़रत मखदूम नूह सुहिणे जा आहियो अब हज़रत मखदूम नूह कंहिंजो औलाद आहे जवाब त ॾियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो काला कंहिंजो औलाद आहे जवाब ॾियो वॾे आवाज़ सां जवाब ॾियो हज़रत तालिबुल मौला साईं मरहूम जो शेर आहे सच पच सिद्दीक़ी चवे सच पच सिद्दीक़ी चवे बाबा अबू बकर सिद्दीक जो बच्चो सुन्नी या शियो ॻाल्हाए त सही जवाब त ॾे सुन्नी न माना सभु सुन्नी पोइ तूं जो सुन्नीयत खे छॾी त मां तोखे छा चवां तूं जो न जागी त केरु तोखे जागाए रोज़े धणी जा मुरीद कंहिंजो बचड़ो हुआ हज़रत इमाम हुसैन जो नसब में हुसैनी आहे पर सिलसिले में कादरी आहे पीरन जे पीर जो फैज़ आहे बादशाह पीर जो फैज़ आहे तव्हां मुझ में न रहो जेको बादशाह पीर खे नथो मञे उहो रोज़े धणी खे नथो मञे जेको बादशाह पीर जो कायल न आहे सो रोज़े धणी जो कायल न आहे ओ मुरीदो होश कयो पंहिंजे अक़ीदे खे पको रखो मता क़यामत जे ॾिहाड़े न रोज़े धणी मोहलाएव न बादशाह पीर मोहलाएव
हज़रत इमाम हसन हुसैन तुझे मुंहिंजी ला दुआऊं घुरण वारा चो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला के बनाने वाला शहादत के वक्त दुआ कही, या रब तू ना जान की उम्मत को बख्श दे। उनजी जिंदगी ते किताब वठो, कुर्बानी खां असां सौदो थींदो ई कोन को, कामयाबी न थींदी आहे। मुहम्मद घोट जे बचड़नि जो ज़िक्र पढ़ो, घर में रखो, बचड़नि खे पढ़ी ॿुधायो त सही हालात मालूम थी, गौसे पाक जो नसब जो सिलसिलो मालूम थी, फैज़ ऐं बरकतूं मालूम थियनि। छा दुआ आई, या रब तू ना जान की उम्मत को बख्श दे, सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे। ये सब मुसीबतें थी उम्मत के वास्ते, और हमने ये घर लुटाया है शफात के वास्ते। कुर्बान वञा सुन्नी तुझे अकीदे तां छा थो चवे सुन्नी, यथो अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा अलवरा है, इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। जो सुभान अल्लाह, जो सुभान अल्लाह। तो काबे इश्क का हूँ नमाजी, मैं हूँ उनकी इनायत पे राजी, मेरी तुरबत पे लिखना यूं कातिब, पंजतन का ये अदना गदा है। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा अलवरा है, इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। खुदावंदी करीम असांजी गुलामी, असांजी मदह सराई, असांजी नात खानी, असांजी सना खानी कबूल फरमाए ऐं मदीने जे मीर जा बचड़ा असां खां राज़ी। काल किथां पे हली, हजरत फजल बिन अब्बास फरमाया तो मज़ार पर अनवार में हबीबन करीम जा नूरानी चप चुरिया, आखिरी सर रखण वारो होसि, मां चप ने चोर चुर के चुरंदे निहारे पंहिंजो कन वेझो कयो त ॿुधा त मुंहिंजा सुहिणा नबी छा था चवनि। इन मक़ाम ते जॾहिं मां कन ॾिनो त संदन नूरानी लब, सुहिणा चप, मिठड़ा चप छा पिया चवनि, या अल्लाह मुझे उम्मत के बख्श कर, या अल्लाह मुझे उम्मत जे कबर में तंगी न ॾिजा, या अल्लाह मुझे उम्मत के तकलीफ़ न ॾिजा। रब करीम जो कसम थई, इहा गरीब जेको न विसारे उन जो शान बयान कजे, उन जी इज्जत बयान कजे, उन जो एहतराम कजे, या लिखजे त शैतान खां बि घटि इल्म हो। मुसलमानो कहिड़ो फेर आहे, मूं तो चए तो कोई माण्हू निमाज़ पढ़े थो, रोज़ा रखे थो, हर कुझु करे थो, तोखे छो था तोखे चऊं तो उन खां परे रह। इन लाइ था चऊं त मतां बेअदब थी वञी। हलवो मिठो आहे, माओ मिठो आहे, खीर मिठो आहे, का बि शइ मिठी हुजे, ॾाढी लज़ीज़ हुजे, पर ज़हर जी ज़री पवंदी तोहा तूं खाईंदे कोन, उनखे तूं हलवो न चवंदे, उनखे कातिल ज़हर चवंदे। जे अक़ीदे में गंद अची वियो त का इबादत न रहंदी, उहा ज़हर वांगुरु कातिल बणी वेंदी आहे। पहिरियों नंबर अल्लाह जा नबी केर, वॾे असां चओ केर, अल्लाह जा नबी जंहिं अल्लाह जे नाम। ॿियो नंबर केर, अल्लाह जे नबियनि खां पोइ सिद्दीक़ केर, वमन युतिअल्लाह वरसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन। हज़रत मखदूम नूह सोहणे जो कुरान पाक जो तर्जुमो फारसी में लिखियल हो। अब आ तर्जुमो आलिम लिखंदो या जाहिल, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। ऐं सिंधीअ में
सिंध में रहने वालो बुजुर्ग फारसीअ में तर्जुमो लिखे जहाने अंग्रेजी ज़बान उर्ज ते आ कई वक्त में फारसी ज़बान की अहमियत हुई हर किताब फारसी में लिखियो वेंदो हो मुझे निहारियो उन फारसी तर्जुमे जे मुहागमे मुकदमे में मुढ में डॉक्टर गुलाम मुस्तफा कासमी हैदराबाद वारो उन सवान हयात रखी आ हजरत मखदूम नूह जी वो खुद था लिखे त हजरत मखदूम नूह सुहिणो नढड़ो हो वेठो हो परियां हाला खे दरिया वेझो कंहिंखे न चयो त हलो तव्हांखे दरिया ते सॾनि दरिया ते वियो निहारे तकड़ी बेड़ी परे खां बीठी आ को सॾे पियो ओ नूह जग जी सूंह हली आ वेठो जो वियो त मदीने जो मीर आ हजरत अबू बकर सिद्दीक आ हजरत अली मुर्तजा शेरे खुदा है अल्लाह जा प्यारा फरमाई था नूह अलिया तो के मदीने वारो सिद्धो सो फैज़ थो दे सिद्धी मेहरबानी थो करे जो हजरत अबू बकर सिद्दीक सोने जो बच्चो ऐं औलाद सिद्दीक त प्यारा सिद्दीक जा बचवा भी प्यारा चो सुभान अल्लाह वो सिद्दीक जो अदब सिद्दीक जी इज्जत सिद्दीक जो एहतराम सिद्दीक जे शान के न मञण वारे के समझा त खबरदार थी जेकॾहिं तो सिद्दीक अकबर के बुरो समझो आ या उन के घट समझो आ तो उन सिद्दीक ते हमलो आ पर हजरत मखदूम नूह ते भी हमलो आ उन जे नसब ते हमलो आ उन जे सिलसिले ते हमलो आ जेको सुहिणी नूह सरवर जो मुरीद जेको मखदूम नूह